ओम शांति एलर्जी वाले कार्यक्रम 6/2026 आर्किटेक्ट भारत जनता मिठी मिठी भारत सच्चे सैल्वेशन आर्मी ठही सभिनि खे न पाप जी दुनिया सां पुण्य जी दुनिया में वठी हलणो। सच्चो सैल्वेशन आर्मी ठही सभिनि खे न पाप जी दुनिया सां पुण्य जी दुनिया में वठी हलणो। सभिनि जे डूबे हुए बेड़े खे पार लॻाइणो। सभिनि जे डूबे हुए बेड़े खे पार लॻाइणो। कृष्ण कहिड़ो निश्चय हर ॿार जी बुद्धि में नंबरवार वेंदो आहे। उत्तरा पतित पावन असांजो मोस्ट फेवरेट बाबा आहे। असांखे स्वर्ग जो वरसो ॾियनि था। इहो निश्चय हर हिक जी बुद्धि में नंबरवार वेंदो आहे। अगरि पूरो निश्चय कंहिंखे हुजे बि त माया अगरि पूरो निश्चय कंहिंखे हुजे बि थी बि वञे त माया साम्हूं खड़ी आहे। बाप खे भुलिजी वेंदा आहिनि, फेल थी वेंदा आहिनि। जंहिंखे निश्चय वेही रहंदो आहे उहो पावन ठहिण जे पुरुषार्थ में लॻी वेंदो आहे। बुद्धि में रहंदो आहे हाणे त घर वञिणो आहे। ओम शांति। मिठी मिठी सिके लड़े ॿारनि प्रति बाबा जी गुड मॉर्निंग। ॿार इहे त ॼाणंदा आहिनि कि सत्य में सदैव गुड मॉर्निंग, गुड डे, गुड एवरीथिंग गुड हूंदो, गुड नाइट, सभु गुड ई गुड है। हिते त न गुड मॉर्निंग आहे न गुड नाइट आहे। सभिनि खां बुरी त नाइट हूंदी आहे। त सभिनि खां सुठो छा आहे? सवेरो। सभिनि खां सुठो छा आहे? सवेरो। जेके अमृत वेलो चइबो आहे तव्हांजो हर समय गुड ई गुड आहे। ॿार ॼाणंदा आहिनि कि हिन समय असां योग योगेश्वर और योग योगेश्वरियूं आहियूं। ईश्वर जो बाप आहे उहो अची करे असांखे योग सिखाईंदा आहिनि। अर्थात तव्हां ॿारनि जो हिकु ईश्वर सां गॾु योग आहे। तव्हां ॿारनि खे योगेश्वर खां पोइ ज्ञानेश्वर बाप जो पतो पियो आहे। पहिरियों त योग लॻंदो आहे न, पर पहिरियों ज्ञान सम्झ में ईंदो आहे असां आत्मा भाव। पोइ बाबा सां योग लॻंदो आहे। योग लॻायो पोइ बाप तव्हांखे सॼी सृष्टि जे नॉलेज सम्झाईंदा आहिनि, जंहिंसां तव्हां बि ज्ञानेश्वर ठही वेंदा आहियो। ईश्वर बाप ॿारनि खे अची करे ज्ञान और योग सिखाईंदा आहिनि। कहिड़ो ईश्वर? निराकार बाबा। हाणे बुद्धि सां कमु वठो। गुरु माण्हुनि खे त ॾाढी मत आहे। कोई चईंदा आहिनि श्री कृष्ण सां योग लॻायो, पोइ उन्हनि जो चित्र बि ॾींदा आहिनि। कोई साईं बाबा, कोई महर्षि बाबा, कोई मुस्लिमनि जो, कोई पारसी आहे। सभिनि खे बाबा बाबा चईंदा रहंदा आहिनि। चईंदा सभु भॻवान ई भॻवान आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो मनुष्य भॻवान न थी सघंदो आहे। हिन लक्ष्मी नारायण खे बि भॻवान भगवती न चई सघंदा आहियो। भॻवान त हिकु निराकार आहे। उहो तव्हां सभु आत्माउनि जो बाबा आहे। उन्हनि खे चइबो आहे शिव बाबा। तव्हां ही जन जन्मांतर सत्संग कंदा आहियो। कोई न कोई सन्यासी साधु पंडित आदि ज़रूरु हूंदा। माण्हू ॼाणंदा आहिनि कि असांजो गुरु आहे उहा दुनिया वारा असांखे कथा ॿुधाईंदा आहिनि। छो कि हाणे बाबा सॼे ज्ञान ॾियनि था न, त माण्हू पोइ जॾहिं ॾिणदारी कोई गुरु संत सन्यासी ईअं ॿुधाईंदा आहिनि न, त सोचंदा आहिनि इहे असांजो गुरु आहे। सभिनि खे कथा ॿुधाईंदा आहिनि। सत्य में त कथायूं हूंदियूं न आहिनि। बाबा बि सम्झाईंदा आहिनि सिर्फ़ु भॻवान व ईश्वर चइण सां रचना न ईंदी आहे। उहो बाबा आहे त बाबा चइण सां संबंध स्नेह पूर्ण थी वेंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां बाबा मम्मा जा ॿार ठहिया आहियूं, जंहिंसां असांखे स्वर्ग जा सुख मिलंदा आहिनि। अहिड़ो कोई बि सत्संग न हूंदो, छो कि जेसि ताईं बाबा मम्मा खे बाबा न चयाऊं त स्वर्ग जो वरसो न मिलंदो।
शिव बाबा ताईं पहुची बि वेंदा। भले सोचो कि असां केतिरो शिव बाबा सां कनेक्शन आहे। तव्हांखे द्वापर कलयुग जे लाइ कुझु वरिसो मिली वेंदो। त बाबा मम्मा जा असां ठहिया आहियूं तॾहिं त असांखे स्वर्ग जो वरिसो मिलंदो न। अहिड़ो कोई बि सत्संग न हूंदो जो सम्झंदा हूंदा कि असां हिन सत्संग सां मनुष्य सां देवता व नरकवासी सां स्वर्गवासी थींदा आहियूं। हाणे तव्हांजो सत बाप सां गॾु संग आहे ऐं सभिनि जो असत्य सां संग आहे। गाइबो बि आहे सत्संग तारे जिस्मानी संग बोरे। बाप चईंदा आहिनि आत्म अभिमानी देही अभिमानी ठहो। मां तव्हां ॿार आत्माउनि खे सेखारींदो आहे। इहा रूहानी नॉलेज रूहनि प्रति सुप्रीम रूह जे करे ॾींदा आहिनि। बाक़ी सभु आहिनि भक्ति मार्ग, उहो कोई ज्ञान मार्ग न आहे। बाबा चईंदा आहिनि मां सभु वेद शास्त्रनि जो सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारो मां अथॉरिटी आहियां। उहा सभु आहिनि भक्ति मार्ग जी अथॉरिटी। ॾाढा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि त हुननि खे चईंदा आहिनि शास्त्रनि जी अथॉरिटी। उन्हनि खे चईंदा आहिनि शास्त्रनि जी अथॉरिटी। तव्हांखे बाबा सच सची करे ॿुधाईंदा आहिनि त बाबा आहिनि सभिनि जो सार ॿुधाइण वारो। बाबा सभिनि शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि। अथॉरिटी मां आहियां। उहा भक्ति मार्ग जी अथॉरिटी आहे। ॾाढा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे चईंदा आहिनि शास्त्रनि जी अथॉरिटी। तव्हांखे बाबा सच सची करे ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो सत जो संग तारे कूड़ जो संग डुबोए। हाणे बाबा तव्हां ॿारनि द्वारा भारत की सर्वेश करनि था। तव्हां आहियो रूहानी सर्वेशन आदमी। सर्वेश कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि भारत जो स्वर्ग हुयो हाणे उहो नर्क अची करे ठहियो डूबल आहे न। बाक़ी अहिड़ो कोई सागर जे हेठां कोई जॻह न आहे। तव्हां सतो प्रधान खां तमो प्रधान ठहिया आहियो। सत्य त्रेता सतो प्रधान आहे। इहो वॾो स्टीमर आहे। तव्हां स्टीमर में वेठा आहियो। इहा पाप जी नगरी आहे छो कि सभु पाप आत्माऊं आहिनि न। वास्तव में गुरु त हिकु ई आहे। उन्हनि खे कोई ॼाणंदो न आहे। हमेशह चईंदा आहिनि ओ गॉड फादर। ईअं न चईंदा आहिनि गॉड फादर कम प्रिसेप्टर न, सिर्फ़ु फादर चईंदा आहिनि। उहो पतित पावन आहे त गुरु बि थी वियो। त बाबा चईंदा आहिनि सर्व जो पतित पावन सदगति दाता त हिकु ई आहे। हिन पतित दुनिया में कोई भी मनुष्य सदगति दाता व पतित पावन न थी सकते हैं। ऐं उहो सचो गुरु आहे लेकिन माण्हू उन्हनि खे ॼाणंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि केतिरी एडल्ट्रेशन करप्शन आहे। हाणे मूंखे कन्या माताउनि द्वारा ई सभिनि जो उद्धार करिणो आहे। तव्हां सभु प्रमुख कुमारी भाउ भेण आहियो। न त ॾाॾे जो वरिसो कीअं मिले। ॾाॾा सां वरिसो मिलंदो आहे 21 पीढ़ी अर्थात स्वर्ग जी राजी। कमाई केॾी वॾी आहे। ही सची कमाई सच्चे बाबा द्वारा आहे। बाप भी आहिनि शिक्षक भी आहिनि सतगुरु भी आहिनि। प्रैक्टिकल में करे ॾेखारण वारा आहिनि। ईअं न कि गुरु मरी वञे त चेले खे गद्दी मिले। उहा आहे जिस्मानी गुरु। इहा आहे रूहानी गुरु। सुठी रीति हिन ॻाल्हि खे सम्झणो आहे। इहा बिल्कुलु नई ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असांखे कोई मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि। असांखे शिव बाबा ज्ञान जो सागर पतित पावन हिन शरीर द्वारा पढ़ाईंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि शिव बाबा तरफ़ आहे। उन्हनि सत्संगनि में मनुष्य तरफ़ बुद्धि वेंदी आहे।
उहे सभु भक्ति मार्ग आहिनि। हाणे तव्हां ॻाईंदा आहियो तव्हां माता पिता सां बालक तंज, इहे त हिकु ई आहे न, परंतु बाबा चईंदा आहिनि मां कीअं अची करे तव्हांखे पंहिंजो ठाहियां, मां तव्हांजो पिता आहियां न, त हिननि जे तन जो आधार वरितो आहे। त हीअ ब्रह्मासन जी स्त्री थी वई, त ॿार बि थी वियो। इन्हनि द्वारा शिव बाबा ॿारनि खे एडॉप्ट कंदा आहिनि, त ब्रह्मासन जी वॾी मां थी वई। इन्हनि जी कोई मां न आहे और मम्मा खे संभालण लाइ रखे मम्मा ठाते, त उहा थी आहे नंढी मम्मा। ब्रह्मा मां जी कोई मां न आहे। सरस्वती खे जगदम्बा चइबो आहे। तव्हांखे तव्हांजी संभाल करण लाइ सरस्वती मां मुक़ररु आहे। सरस्वती ज्ञान ज्ञानेश्वरी, यह थी वई नंढी मां। ये वॾी गुह्य ॻाल्हियूं आहिनि। तव्हां हाणे हिन गुह्य पढ़ाई पढ़ो था न, तव्हांखे विथ ऑनर्स पास थियनि। ये लक्ष्मी नारायण विथ रिस्पेक्ट पास थिया न, उन्हनि खे सभिनि खां वॾी स्कॉलरशिप मिली, कोई सजा खाइणी न पई। बाबा चईंदा आहिनि जेतिरो थी सघे मूंखे यादि करो। इनखे भारत जो प्राचीन योग चइबो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे सभी वेदनि शास्त्रनि जो सार ॿुधाईंदो। मां तव्हांखे राजयोग सेखारियो जंहिंसां तव्हां प्रारब्ध पाती हुई, पोइ ज्ञान खलासी वेंदो, पोइ परंपरा कीअं हलंदो। उते कोई शास्त्र आदि त हूंदा न, ॿिया धर्म वारा इस्लामी बौद्धी आदि जो आहिनि, उन्हनि जो ज्ञान गुम न थींदो, उन्हनि जो त परंपरा सां हलंदो, तव्हांखे मालूम आहे। परंतु बाबा चईंदा आहिनि कि मां तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो आहियां, उहो कोई न ॼाणंदा आहिनि। जो मां तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो आहियां उहो कोई न ॼाणंदा आहिनि, है न। लेकिन ॿिया धर्म वारनि जो त आहे, भारत दुखी ठही वेंदा आहिनि। अची करे सदा सुखी ठाहींदो। बाबा चईंदा आहिनि मां साधारण धर्म में वेठो आहियां, तव्हांजे बुद्धि योग हिकु बाप सां गॾु आहे। आत्माउनि जो बाप परम पिता परमात्मा आहे। सर्व ॿारनि जो उहो बाबा आहिनि, उन्हनि जा सभु ॿार ठहियल आहिनि, सभु आत्माऊं हिन समय पतित आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां प्रैक्टिकल में आहियां, विनाश साम्हूं बीठो आहे। ॼाणंदा आहियो आग लॻंदी, सभिनि जा शरीर हिते जा हिते ख़तमु थी वेंदा, सभु आत्माउनि खे वञिणो आहे वापसि घर। सभु आत्माउनि खे वञिणो आहे वापसि घर। ईअं न कि ब्रह्म में लीन थी वेंदा, वो ज्योति ज्योति में समाइजी वेंदा। ब्रह्म समाजी पोइ ज्योति जॻाईंदा आहिनि, उन्हनि खे ब्रह्म मंदिर चईंदा आहिनि। वास्तव में ब्रह्म त महतत्व आहे, जिते सभु आत्माऊं उल्टे वृक्ष जीअं रहंदा आहिनि, शांती ऐं प्योरिटी हूंदी आहे, इसलिए कुझु बि न हूंदो आहे। असांजो पहिरियों मंदिर ई परम ब्रह्म महतत्व में परम पवित्र आत्माऊं हुते रहंदियूं आहिनि। इहे ॻाल्हियूं कोई मनुष्य न सम्झंदा आहिनि। ज्ञान जो सागर बाबा वेही तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि हाणे जो ज्ञान ज्ञानेश्वरी आहे न, उहो पोइ राज राजेश्वरी भी ठहींदा। तव्हांजी बुद्धि में आहे कि पतित पावन मोस्ट बिलोवेड बाबा अची करे असांखे स्वर्ग जो वरसो ॾींदो। कईअनि जी बुद्धि में वेंदो ई न, एतिरा वेठा आहिनि, इनमें कोई 100% निश्चय बुद्धि न आहे। एॾा सारा माण्हू वेठा आहिनि,
इनमें कोई 100% निश्चय भक्ति है। बाबा से उनका निश्चय आए कि बाबा बाबा ये संघ सर्व संबंधी है, कोई संची पालना करता है। तुझे आत्मा में सर्व संबंधांची पालना जो रस हूंदो आहे न, त हाणे शिव ब्रह्मा बाबा द्वारा सर्व संबंधन जो अनुभव कराइनि था। कोई 80% के निश्चय आ, के 50% आ। कोई वो भी नहीं, वो तो बिल्कुल फेलियर है। नंबर 1 जरूर है, डाटा है जिनकी निश्चय ना है। कोशिश करना है कि निश्चय थी वही। अच्छा निश्चय थी वञे, परंतु माया ॾाढी कड़ी आहे। बाबा खे भुलिजी वेंदा आहिनि। इहे ब्रह्मा ख़ुदि चईंदा आहिनि कि मां पूरो भगत हुयुमि, 63 जनम भक्ति कई हुई, तव्हां बि 63 जनम भक्ति कई, 21 जनम सिख पायो, पोइ भगत ठहियो, भक्ति खां पोइ वैराग्य अची वियो। सन्यासी माण्हू बि अक्सर सभु चईंदा आहिनि कि ज्ञान भक्ति ऐं वैराग्य, उन्हनि जो वैराग्य ईंदो आहे उन्हनि खे घर बार सां, उन्हनि जो आहे हद जो वैराग्य, ऐं तव्हांजो आहे बेहद जो वैराग्य। सन्यासी घर बार छॾे जंगल में हली वेंदो। हाणे त कोई जंगल में न आहे, सभु कुटियाऊं ख़ाली थी वियूं। छोजी पहिरियों सतो प्रधान हुयूं, हाणे तमो प्रधान थी वियूं आहिनि। हाणे हुननि में कोई ताक़त न आहे। लक्ष्मी नारायण जी राजधानी में जो ताक़त हुई, वो पुनर्जन्म वठते वठते हाणे ॾिसो किथे अची करे पहुचाई। कुछ भी ताक़त न आहे। हितां जी गवर्नमेंट बि चईंदी आहे इहा असां धर्म खे न मञंदा आहियूं। हाणे त ॾिसो धर्म में ताक़त न आहे, इन करे हितां जी गवर्नमेंट चईंदी आहे असां धर्म खे न मञंदा आहियूं, है न। तॾहिं त चईंदा आहिनि हिंदू मुस्लिम भाई भाई, ऐसे भाई भाई त निराकार रूप में चईंदा आहिनि, लेकिन जो धर्म खे न मञंदा आहिनि, इन करे हर हिक खे भारत में मान ॾींदा। धर्म में ॾाढा नुक़सान लड़ाई झगड़ा आहिनि, कॉन्फ्रेंस कंदा रहंदा आहिनि कि सभी धर्म वारा हिकमत थी वञो, लेकिन पुछो कीअं थी वेंदा। हाणे त सभु वापसि वञण वारा आहिनि। बाबा आया आहिनि, इहा दुनिया त हाणे कब्रिस्तान आहे, पर चईंदा आहिनि धर्म खे न मञंदा आहिनि, त बि दुनियादारी में अची वेंदा आहिनि त चईंदा आहिनि न ही त सिख जो सिख ई रहंदो, हे त मुस्लिम जो मुस्लिम ई रहंदो। सिर्फ़ु लिखत ताईं आहे बसि, सिर्फ़ु ईअं ई चईंदा आहिनि, है न। त बाबा चवनि था इहा दुनिया हाणे कब्रिस्तान ठहणी आहे। बाक़ी त वैराइटी ॼाण आहे जो हिकु कीअं सो हिकु कीअं थींदो, कुझु बि सम्झंदा न आहिनि, है न। बाबा चवनि था वैराइटी धर्मनि जो ॼाण आहे, हिकु त थी न सघे। भारत में हिकु धर्म हुयो, हुनखे अद्वैत मत वारा देवता चईंदा हुआ। दैत्य माना द्वैत माना दैत्य, अद्वैत मत वारा देवता। बाबा चईंदा आहिनि तव्हांजो सभु धर्म वारा सुख ॾियण वारा आहिनि, तव्हांजो इहे धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पुनर्जन्म वठी असांखे पोइ 84 जन्म भोगणा आहिनि। निश्चय थी वञे असां ही 84 जन्म भोगिया आहिनि, असांखे वञिणो आहे पोइ अचिणो आहे। भारतवासियुनि खे इहे सम्झाईंदा आहिनि कि तव्हां 84 जन्म पूरा कया, हाणे तव्हांजो इहे ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। सिर्फ़ु हिकु खे न चईंदा आहिनि, पांडव सेना खे सम्झाईंदा आहिनि कि तव्हां पंडा आहियो, तव्हां रूहानी यात्रा सिखलाईंदा आहियो, हिन करे पांडव सेना चइबी आहे। राज्य हाणे न कौरवनि जो आहे न पांडवनि जो, उहा बि प्रजा, तव्हां बि प्रजा। 84 जन्म
चेंगना है ना कौरव पांडव हाणे रावण जो राज्य हुयो हाणे शिव बाबा जो राज्य है इस समय राम और रावण से युद्ध थी राम परमात्मा राम पूरी दुनिया में जो रावण जो राज्य है उनके पंहिंजे राज्य में कन्वर्ट कर धीरे धीरे हाणे कौरव पांडवनि जी दरकार है कौरव एंड रावण जी प्रजा असां पांडव आहियूं शिव बाबा जी प्रजा चेंदसि प्रजापिता ब्रह्मा लेकिन शिव बाबा ही तो करें चेंगन कौरव पांडव भाई भाई पांडवन जी तरफ परम पिता परमात्मा है बाबा ही अची करे माया ते जीत पा रही है असां दुनिया जे हिसाब सां सब पंज पांडव आहियूं ता आदि सनातन देवी देवता धर्म वारा अहिंसक आहियो अहिंसा परमो धर्म चइबो आहे न मुख्य कारण काम कटारी न हलाइण भारतवासी समझदा आहिनि कि गऊ जो कोस न करणु इहा अहिंसा आहे परंतु बाबा चवंदा आहिनि काम कटारी न हलायो इन्हनि खे वॾे खां वॾी हिंसा चईंदासीं सत्युग में न काम कटारी वारी हिंसा हूंदी न लड़ाई झगड़ा इहे ॿ आहिनि हिते त ॿई आहिनि काम कटारी ही आदि मध्य अंत दुख ॾींदी त सीढ़ी उतरदा ईंदा आहिनि 84 जन्म त भारतवासी वारनि लाइ इन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो पोइ पुनर्जन्म वठंदा रहंदा आहिनि हिकु जनम हिकु पौड़ी हितां खां तव्हां हिकदमि जंप मारंदा आहियो पोइ मथे पहुची वेंदा आहियो बस सब कुछ भुलिजी हिकदमि शिव बाबा सां ॿुधियो जुड़ियो त मथे पहुची वियासीं 84 पौड़ियूं उतरण में तव्हांखे 5000 साल लॻिया ऐं हिकु सेकेंड में मां आत्मा बाबा उन सां असां चढ़ी वेंदा सेकेंड में जीवन मुक्ति के ॾींदा बाबा हाणे सभु हिकदमि पट ते अची पिया आहिनि हाणे बाबा चवंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो ये बुद्धि में यादि रखिणो आहे हाणे नाटक पूरो थियो सभिनि खे वापसि वञिणो आहे असांखे पंहिंजे बाप खे ऐं घर खे यादि करिणो आहे पहिरियों बाबा खे यादि करो उहो बि तव्हांखे घर जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि बाबा जी यादि सां ई विक्रम विनाश थींदा ब्रह्म खे यादि करण सां हिकु बि पाप न कटंदो पतित पावन परम पिता ई आहे उहो कीअं पावन ठाहींदा आहिनि हीअ दुनिया में कोई सम्झी न सघंदो बाबा अची करे स्वर्ग जो बाबा अची करे स्वर्ग जी स्थापना ज़रूरु कंदा आहिनि बाबा खे अची करे स्वर्ग जी स्थापना करणी आहे बाबा आहिनि त ॿार जयंती मल्हाईंदा आहिनि न कॾहिं आया इहे न थी सघंदा आहिनि हिन घड़ी हिन तिथि तारीख़ आया उहो न थी सघंदा आहिनि ॾिसो रावण जो पतो लॻी सघंदो आहे जॾहिं खां द्वापर शुरू थियो लेकिन शिव बाबा कॾहिं आया पतो न शिव बाबा कॾहिं आया कीअं आया साक्षात्कार थींदो आहे पहिरियों त सर्वव्यापी सम्झंदा आहियो या चई सघंदा आहियो आत्मा सो परमात्मा हाणे यथार्थ मालूम थियो आहे बाबा दिन प्रतिदिन गुए ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहंदा तव्हां साधारण ॿार केतिरी वॾी नॉलेज पढ़ंदा अच्छा मीठी मीठी सिखियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते
नमस्ते। ध्यान से के साथ विथ रिस्पेक्ट पास है लाए सदाएं सा छुटण जो पुरुषार्थ करणो याद में रहण सां स्कॉलरशिप वठण जे अधिकारी ठही सघंदा। सदाएं विथ रिस्पेक्ट पास थियण जे लाइ सदाएं सां छुटण जो पुरुषार्थ करणो याद में रहण सां ई स्कॉलरशिप जे अधिकारी ठही सघंदा। ॿियो आहे सच सच पांडव ठही सभिनि खे रूहानी यात्रा कराइणी आहे। कहिड़े बि प्रकार जी हिंसा न करणी आहे। वरदान लाइट हाउस जी स्थिति द्वारा पाप कर्मों के समाप्त करण वारा पुण्य आत्मा ठहो। जाते लाइट हूंदी आहे उते कोई बि पाप जो कर्म न थी सघंदो। जाते लाइट हूंदी आहे उते कोई बि पाप जो कर्म न थी सघंदो। त सदा लाइट हाउस स्थिति में रहण सां माया कोई पाप कर्म न कराए सघंदी। त बाबा जी याद जी लाइट हूंदी अर्थात मां आत्मा ऐं बाबा निराकार याद हूंदा त पाप कर्म न थी सघंदो। माया खे माया सां कोई पाप कर्म न कराए सघंदी। सदा पुण्य आत्मा ठही वेंदा। पुण्य आत्मा संकल्प में भी कोई पाप न करे सघंदी आहे। जाते पाप हूंदो हुते बाप जी याद न थी सघंदी आहे। त दृढ़ संकल्प करो कि मां पुण्य आत्मा आहियां। पाप मुंहिंजे साम्हूं अची बि न सघंदो, सपने में भी न। स्वप्न व संकल्प में भी पाप खे अचण न ॾियणो। स्लोगन जो हर दृश्य की साक्षी थी करे ॾिसंदा आहिनि वही सदा हर्षित रहंदा आहिनि। अव्यक्त शांति निश्चय बुद्धि वारा सदा हर्षित ऐं निश्चिंत रहंदा। चिंता खुशी खे ख़त्म कंदी आहे। निश्चिंत आहे त सदा खुशी रहंदी। निश्चिंत रहण लाइ मां बाबा ते निश्चय बुद्धि रहणी। जॾहिं कंहिं ॻाल्हि में छो थियो कीअं थियो छा थियो ये प्रश्न ईंदा आहिनि तॾहिं छा थींदी आहे चिंता थींदी आहे। छा छो कीअं ये चिंता जी लहर आहे। कई त चईंदा आहिनि कि मूंखां ही छो थियो, मुंहिंजे पुठियां ये बंधन छो आहे, मुंहिंजे पुठियां माया छो ईंदी आहे। छो जो जेतिरो तव्हां बाबा खे यादि कंदव न त बाबा तव्हांखे शक्ति ॾींदा ऐं उन शक्ति खे टेस्ट करण लाइ जैसे चऊं था कि मां सहनशील आत्मा आहियां त असां में कितनी सहन शक्ति आई आहे त उन हिसाब सां माया बि ईंदी आहे असांजो टेस्ट वठण। अगरि तव्हांजे जीवन में ज़्यादा टेस्ट अचनि था ऐं तव्हां उनखे नथा करे सघो त थोरो पुरुषार्थ को घटि करो, है न। ऐं अगरि तव्हांखे पुरुषार्थ करिणो ई आहे त पंहिंजी स्पीच में पुरुषार्थ कंदा रहो। ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियो, बाबा आपे सॉल्व करे छॾींदा। मुंहिंजो ही हिसाब किताब कड़ो आहे छो त ये शो माना चिंता जी लहर। सब कुछ बाबा खे ॾेई छॾो। तव्हां बसि बाबा खे यादि करो, पंहिंजो पुरुषार्थ कंदा हलो, आराम सां बाबा जी यादि में मस्तु रहो। जो ॻाल्हियूं ईंदियूं हली वेंदियूं सभु साफ़ सफ़ाई थी। सभु आत्मायूं बि पंहिंजो वरसो प्राप्त कंदियूं आहिनि, तव्हां बि पंहिंजो वरसो प्राप्त कंदा आहियो। त चिंताउनि सां परे जो आहे छो छा कीअं कॾहिं किथे उहा निश्चिंत रही सघंदा आहिनि। अच्छा ओम शांति।
की यार।